नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। काज़ी अहमद खां हुमैद अली दाहिरी जी ख़बर मूजिब काज़ी अहमद SUP सरबराह सैयद ज़ैन शाह नवाब वली मोहम्मद में भरपासे वारे इलाइक़नि में बरसात दौरान मुतासिर थियल ॻोठनि नवाब वली मोहम्मद शहर भरिसां गुज़रंदड़ बरसाती पाणी जो जाइज़ो वठी बरसात मुतासिरनि सां हाल अहिवाल कया। उन मौक़े ते सैयद ज़ैन शाह सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गॾिजी पंहिंजी मदद पाण था हिक ॿिए जी मदद करियूं जीअं ही ॾुखिया ॾींहं कढी सघूं। हिन चयो त सिंध में आयल बरसात को बि ॾमर कोन्हे। पीपल्स पार्टी जी 14 सालनि जे दौर हुकूमत में चइनि इदारा इरिगेशन ड्रेनेज सिस्टम लोकल गवर्नमेंट पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग में अरबें रुपया ख़र्च थिया आहिनि। उहो हींअर करप्शन जी शक्ल नज़र आई आहे। उन्हनि जे करे सिंध जी भींग कई वई आहे। असुल दुश्मन उहे आहिनि जिन सिंध जे लखे माण्हुनि खे दरबदर करे तबाह करे छॾियो आहे। इदारनि अंदरि भींग लॻी पई आहे। ग़रीब माण्हू बरसात मुतासिर दरबदर आहिनि। हिन चयो त सिंध में 2 करोड़ माण्हू पंहिंजे घरनि खां दरबदर थिया आहिनि। लखे घर टही पट थी विया आहिनि। माण्हू परेशान आहिनि। सैयद ज़ैन शाह चयो त वज़ीर आज़म जे ऐलान कयल 15 अरब वारी उहा करप्ट हुकुमरान सियासतदान करप्ट कामोरा खाई वेंदा। सिंध जे माण्हू दरबदर थींदा। उन करे हुकुमरान चूंडियल नुमाइंदा कामोरनि जो घेराव करियो त जीअं मिलियल रक़म बरसात मुतासिरनि ते ख़र्च थी सघे। उन मौक़े ते यूनियन काउंसिल अहमद जो चेयरमैन खमीसो ख़ान बंड शाहनवाज़ कासकरी भाई खान उमराणी ॿिया सणस गॾु हुया। 14 सालनि जी नाक़िस कारकर्दगी आहे। पब्लिक हेल्थ ड्रेनेज लोकल गवर्नमेंट में जेका करप्शन कई आहे इरिगेशन में उन जो नतीजो आहे। ऐं अॼु हीअ जेका माफ़िया आहे ज़रदारी माफ़िया जेका अॼु उन जो पार्टी चेयरमैन खां वठी वर्कर ताईं जॾहिं बि हिते ॿियो ॾींहुं या तबाही ईंदी आहे त हुननि में ख़ुशीअ जी लहर ईंदी आहे त हाणे वरी अहिड़ो पैसो ईंदो, अहिड़ो राशन ईंदो, अहिड़ो माल ईंदो जंहिंजो हिसाब किताब ई कोन थींदो ऐं माण्हुनि जूं लिस्टूं ठाहे जमा करे छॾींदा। उन करे असीं हिन जी मज़म्मत करियूं पिया। असीं निकिता आहियूं पंहिंजी मदद पाण तहत ते। तव्हांखे बि दोस्तनि खे ॾुखियाई आहे।